अस्सलाम वालेकुम नाज़रीन। दादू खां रिपोर्ट शामिल कंदासीं। हाकिम मशहूरी जी दादू लग शहीद मखदूम बिलावल थाने जी हद में पुलिस मुकाबलो एक धाड़ेल फोरू ज़ख्मी हालत में गिरफ्तार। SSP दादू डॉक्टर समीउल्लाह सुमरो राब्ते करण ते ॿुधायो त ज़ख्मी हालत में गिरफ्तार थियल धाड़ेल जी सुञाणप गुलण पुट अब्दुल्ला पंवर तौर थी आहे। गिरफ्तार जवाबदार क़तल धाड़नि चोरिन फुरन नंशा डीलिंग पुलिस मुकाबलनि ऐं ॿियनि ॾोहनि में मुलविस हुयो। थाने मखदूम बिलावल के SHO नूर हुसैन छछर पुलिस एहलकारनि सां गॾु गश्त दौरान फुलजी स्टेशन लिंक रोड ते शेर मोहम्मद सोलंकी रेलवे फाटक वटि ॾोह जे इरादे सां बीठल हथियारबंदनि सां मुबैना मुक़ाबलो फायरिंग जी ॾेवट जे नतीजे में हिकु बदनाम समाना धाड़ेल गुलण पंवर खे ज़ख्मी हालत में गिरफ्तार करे वरितो। ॿ संदसि साथी मौक़े तां फरार थी विया। ज़ख्मी थियल जवाबदार से कब्जे मां हिकु पिस्तौल ऐं गोलियूं हथ कयूं वयूं आहिनि। खेस बर वक्त इलाज लाइ DHU अस्पताल मुंतकिल किया वियो आहे। गिरफ्तार जवाबदारनि ख़िलाफ़ ज़िले जे मुख़्तलिफ़ थाननि में 34 दाख़िल कयल केसनि जो रिकॉर्ड पिणु मिली वियो आहे। वधीक जांच कई पई वञे।